नासिम कराची में वाक़िआ आगाह कंदासीं। कराची डिफेंस फेस 6 जे बंगले मां चौकीदार जो हथ पेर बदल लाश ठाहियो आहे। अवांखे ॿुधायूं त ख़याबान बुखारी से ख़ाली पियल बंगले मां मिलियल लाश जी थरपारकर वासी शाहिद तौर सुञाणप थी आहे। पुलिस जो चवणु आहे त बंगले जो मुस्तक़िल चौकीदार मोकलन ते आहे। मक़तूल भरिसां वारे बंगले ते चौकीदार हो। पुलिस मूजिब लाश जना अस्पताल मुंतकिल करे मामले जी जांच शुरू कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची मां शेयर कयूं पिया। कराची डिफेंस फेस 6 जे बंगले मां चौकीदार जो हथ पेर बदल लाश ठाहियो आहे। ख़याबान बुखारी जे ख़ाली पियल बंगले मां मिलियल लाश जी थरपारकर वासी शाहिद तौर सुञाणप थी आहे। पुलिस जो चवणु आहे त बंगले जो मुस्तक़िल चौकीदार मोकलन ते आहे। मक़तूल भरिसां बंगले ते चौकीदार हो। पुलिस मूजिब लाश जना अस्पताल मुंतकिल करे मामले जी जांच शुरू कई वई आहे। कराची डिफेंस फेस 6 जे बंगले मां चौकीदार जो हथ पेर बदल लाश कयो पियो आहे। अवांखे ॿुधायूं त ख़याबान बुखारी जे ख़ाली पियल बंगले मां मिलियल लाश जी थरपारकर वासी शाहिद तौर सुञाणप थी आहे। पुलिस जो चवणु आहे त बंगले जो मुस्तक़िल चौकीदार मोकलन ते आहे। मक़तूल भर वारे बंगले में चौकीदार हो। पुलिस मूजिब लाश जना अस्पताल मुंतकिल करे मामले जी जांच शुरू कई वई आहे। तफ़सीलात कंदासीं। कराची मां धरती टीवी जे रिपोर्टर इसाक सरकी खां। जी इसाक, आगाह कजो। जी बिल्कुल मानवी डिफेंस थाने के हदायत डिफेंस फेज 6 है। बुखारी बुधाए वञे त उते ही घर के अंदर चौकीदार जो हथ पेर बदल लाश मिली है। पुलिस जो चवण रहे त मक़तूल चौकीदार जी सुञाणप उहा शाहिद के नाले सां कई हुई है। जॾहिं त पुलिस पारां ॿुधायो है त बंगलो खाली हो जंहिंमें बंगले जा जेके मालिक आहिनि उहे ॿाहिरि मुल्क में रहंदा आहिनि ऐं बंगले में का बि अहिड़ी शइ जेको चोरी न थी आहे। जॾहिं त जेको चौकीदार हो उहो इन बंगले में आर्जी तौर ड्यूटी करे पियो ऐं जेको बंगले जो ॿियो चौकीदार हुयो उहो छुट्टियुनि ते वियल आहे। जॾहिं त जेको चौकीदार मौजूद हुयो जेको जंहिंजो लाश मिलियो आहे उहो साम्हूं वारे घर जो चौकीदार हुयो ऐं वाक़ियो जेको आहे उहो दुश्मनी जो नतीजो लॻे थो या ॿियो कुझु इन हवाले सां जेकी जांच आहे उहा कई थी वञे। जेको चौकीदार शायदि हुनजो तालुक जेको आहे थरपारकर खां पोइ ॿुधायो वञे ऐं पुलिस जो चवणु आहे त लाश खे जेको आहे वधीक कार्रवाई लाइ पोस्टमार्टम लाइ जना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। डिफेंस पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई थी वञे, कोशिशि कई थी वञे त जेके घर में लॻल CCTV फुटेज आहिनि उहे हथु करे सघजनि त जीअं जेको केस आहे उनमें अॻु भराई थी सघिजे ऐं जेके उते माण्हू मौजूद आहिनि उन्हनि जा जेके बयान आहिनि उहे बि पुलिस जेको आहे रिकॉर्ड करे पई ऐं पुलिस जो चवणु आहे त जेके बि इन वाक़े में मुलविस न उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। जी मेहरबानी इसाक सरकी तफ़सील ॾियण जे लाइ।